अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार आऊँ हैं मावी तहीम सबका पेरी शामिल करना सी हेडलाइंस। नए साल में नाराज़गी ख़त्म करण की ज़रूरत है। हुकूमत अपोजिशन के इलेक्शन मईशत और अदालती इस्तकाम ते गालियूं करण घुर्जन। सुध समाज वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे पाकिस्तान एक अज़ीम मुल्क है, सभी के पंहिंजी ज़िम्मेवारियुनि जो एहसास करण की ज़रूरत है। पार्लियामेंट में फसाद आम माण्हुनि जे नज़र में सियासतदाननि जो वक़ार घटाए थो। महंगाई का छुटकारे जो वाइद हल इमरान हुकूमत जो खात्मो है। वफाकी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध करे आवाम के नए साल जो तोहफ़ो ॾिनो है। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे वफाकी हुकूमत के पेट्रोलियम शयुनि की क़ीमत आलमी मंडी मौजूद मुक़रर करणु घुर्जे। इमरान खान दावे सां चयो हो 2021 खुशहाली जो साल हूंदो। 2022 भी अची वियो पर खुशहाली की दावा किथे आहे। पीपल्स पार्टी पंहिंजे दौर में महंगाई जो भार आवाम ते न विधो ऐं आवाम के खाधे पीते के सामान समेत हर शइ ते सब्सिडी ॾिनी। नए साल में आवाम मथा पेट्रोल बम किराइण का बेहतर हो तो इमरान यासी इस्तीफ़ा ॾेई छॾिया। नून लीग के सदर ऐं अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त हुकूमत जो ॿियो नालो ज़ुल्म इस्तिसाल ऐं बेहिसी आहे। दुनिया में हुकूमतूं ख़ुशियुनि जे ॾिहाड़े ते शयूं सस्तियूं कंदियूं आहिनि। इमरान खान का आवाम जो नए साल जी ख़ुशी बर्दाश्त न थी। मौशी तबाही बेरोज़गारी खां बचण लाइ सालिम हुकूमत खां छुटकारो ज़रूरी आहे। पीपल्स पार्टी पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध के रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी चीफ सेनेटर शहरी रहमान चयो आहे त तबाही सरकार नए साल जे पहिरें ॾींहुं आवाम के पेट्रोल बम जो तोहफ़ो ॾिनो। ग़रीब माण्हू कीअं गुज़ारो कनि। हुकूमत 3 वरहि में पेट्रोल 52 रुपया फ़ी लीटर महांगो कयो। छा इहा इमरान खान की तब्दीली आहे? तब्दीली सरकार आवाम ते हिकु भेरो ॿीहर पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल हिकु भेरो ॿीहर 4 रुपया महांगो। पेट्रोल ऐं डीजल की क़ीमतनि में 4 रुपया फ़ी लीटर वाध। लाइट डीजल 4 रुपया 15 पैसा फ़ी लीटर महांगो। पेट्रोल की नई कीमत 144 रुपया 84, लाइट डीजल 111 रुपया 6 पैसा ऐं डीजल 141 रुपया 62 पैसा फ़ी लीटर थी वियो। गासर 3 रुपया 95 पैसा महांगो थियो। 113 रुपया 53 पैसा फ़ी लीटर थी वियो। मुस्लिम लीग नून जे MP बिलाल यासीन ते कातलानी हमले की CCTV फुटेजेस मंजर आम ते अची वई। CCTV फुटेजेस में हमलो कंदड़नि के कारे रंग की जैकेट्स में ॾिसी सघिजे थो। हमले में ज़ख़्मी MA बिलाल यासीन कामयाब ऑपरेशन बाद ICU में मुंतकिल। न्यू अस्पताल के डॉक्टर फयाज चवण आहे त बिलाल यासीन की तबियत बेहतर है। खेसि जंग में हॾीअ जी में गोली लगी। जदी तरीक़े से संदसि सर्जरी कई वई। ज़ख़्मियुनि के मुकम्मल तौर बचण में 6 खां 9 महीना लगी सघनि था। इंसाफ़ ऐं कानून जी हुक्मरानी सां क़ौमूं तरक़ियूं कंदियूं आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त केतिरा ई मुल्क रब सम्झा वेंदा आहिनि। ग़रीब ऐं अमीर लाइ धारदार कानून हुजण सबबि क़ौमूं तबाह थियूं। मदीने की रियासत में कानून की हुक्मरानी की अहमियत हासिल हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिसालन ते अमल करण सां ई खुशहाली जो रस्तो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया की बेहतरीन शख्सियत हुआ। अदालत अगूणे चीफ जस्टिस साकिब निसार ते तनकीद करण ते मुस्लिम लीग नून जे अगवान शाहिद तोता नवाज़ी ऐं मरीम नवाज़ खिलाफ दाख़िल तौहीन अदालत की अपील ख़ारिज करण की तहरीरी फ़ैसिलो जारी करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट की बरुकनी बेंच सिंगल बेंच जो फ़ैसिलो बरक़रार रखंदे इंट्रा कोर्ट अपील ख़ारिज करे छॾी। अदालत पंहिंजे तहरीरी फ़ैसिले में चयो आहे त दरख़्वास्त गुज़ार न ॿुधाए सघिया त कहिड़े अदालती हुकुम की भनकड़ी थी आहे। कंहिंजे मुतालबे ते तौहीन अदालत की कार्रवाई नथी करे सघिजे।
पाकिस्तान में कोरोना के वधीक 6 मरीज हयातुन वेठा फौतुन जो अंग वधी 28,953 थी वियो। एनसीओसी मूजिब 51,141 टेस्ट कई वियूं जिन में 556 माण्हुनि खे वायरस की तस्दीक थी। कोरोना वायरस से हाकारी केसन की शरह 1.8% रही। कराची में सुपर हाईवे सब्जी मंडी वट हथियारबंदन की फायरिंग में एक पुलिस एहलकार शहीद ॿियो जख्मी। सुपर हाईवे थाने की हद फकीरा वोट में गश्त कंदड़ पुलिस एहलकारन ते मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फायरिंग करे ॾिनी। एक पुलिस एहलकार बरकत गिचे में गोली लगन सबब जख्म की सट असंदे अस्पताल में दम ढणी हवाले कयो। ॿियो एहलकार ॾेंग में गोली लगन सबब जख्मी थी पियो। कराची में पाबंदी पहल टीटीपी जा दहशतगर्द गिरफ्तार। दस्ती बम ऐं ॿियो सामान हथ। शाह लतीफ टाउन पुलिस मूजिब गिरफ्तार दहशतगर्दन अफगानिस्तान मां सिख्या हासिल कई। कराची में तकरीकारी जी कंहिं वाक़े लाइ गॾु थिया हुआ। पुलिस तर्जुमान मूजिब मुबैना दहशतगर्द रसाला उर्फ नासिर 2011 में कलदम टीटीपी में शामिल थियो। ॿियो मुबैना दहशतगर्द हबीब टूर उर्फ शेर हबीब 2008 खां पाबंदी पहल तंज़ीम जो हिस्सो हो ऐं अमीर जे चवण ते दहशतगर्द कार्रवाई में मुलविस हो। डेरा मुराद जमाली में पुरानी तकरार तां हिकु ॼणो क़तल। हथियारबंदन दाद मोहम्मद बुख्ती ते हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। मक़तूल जो लाश डेरा मुराद जमाली अस्पताल मुंतकिल। वाक़े बाद हथियारबंद फरार थी वञण में कामयाब थी विया। नवा जतोई बसा कारोकारी से इल्जाम हेठ नारी कतल। दस थाने की हद पीर बाहू में नौजवान नारी आमन लगारी के लठों ऐं घणी बेदर्दीअ सां क़तल कयो वियो। मक़तूल नारी जो मर्द मोरो अस्पताल मुंतकिल कयो वियो। उमरकोट में सरकारी दवाइन की रकम में 4.25 करोड़ की करप्शन केस में बिन अबूड़न एमएस समेत 6 ॼणनि की जमानत वाली दरख्वास्त सुप्रीम कोर्ट में भरत। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री बेंच सिविल अस्पताल उमरकोट के बिन अबूड़न एमएस डॉक्टर मोइस अली शाह, डॉक्टर जाम कुंवर, स्टोर कीपर अली नवाज सुमरे और क्लारिक रमेश मशवरी की गिरफ्तारी का अगवारी तरपात विरुद्ध करे छॾी। अदालत रिमांड ॾींदे चयो आहे त मरीज़ तड़पनि पिया। दवाउनि जे पैसनि मां करप्शन करणु संगीन आहे। गिरफ्तारी का अगवारी जमानत नथी थी सघे। गिरफ्तारी ॾेई पोइ जमानत की दरख्वास्त ॾिजो। जगभर सां पोरे सखर का वापस ईंदे प्रेस्टार नमूने गुम। ॻोल्हा बावजूद पतो न पियो। वासन अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। होती बोर्ड वासी कोरियो 33 वरीह जो अब्दुल्ला सोलंकी सखर का वापस अची रहियो हो। प्रेस्टार नमूने गुम थी वियो। मुबैना अगवा थियल अब्दुल्ला सोलंकी जे वासन जो सखर शिकारपुर रोड ते जान खान स्टाफ वटि क़ौमी शहर ते घणो गाॾियूं बीठी वयूं। पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री से कॉमेडी किंग ऐं नाले वारे हिदायतकार सईद खान उर्फ रंगीला जी 85 सालगिरह। खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े पारचनार में जनम वठंदड़ रंगीला बॉलीवुड में हिदायतकार फिल्मसाज़ गुलकार तौर बि पाण वञरायो। बहनीकार एयरपोर्ट बि हासिल कया आहिनि।